त कुछ न थींदो। जेके चवनि था का तब्दीली कान ईंदी, जेके चवनि था ही करप्ट टोलो असांजे सिरनि ते वरी सवार रहंदो, जेके चवनि था छा बि करियो वॾेरनि ते को असर कोन थींदो, ज़रदारी साहब वरी इक़्तिदार में वेठो हूंदो, ही उहो साॻियो स्टेटस को जो हिमायती टोलो आहे, ही साॻी उहा कंटिन्यूटी आहे। जिन चयो त अयूब ऐं याया खे कुझु कोन थींदो, जिन चयो त गया सिरनि ते सवार रहंदो, जिन चयो त ज़ियाउल बादशाह आहे वेठो रहंदो, का शइ कान थींदी, ही उहे साॻी आहिनि जिन चयो थे त अल्ताफ हुसैन सां आलमी ताक़तूं गॾनि, लोकल ऐं आलमी ताक़तूं सभु हुनखे सपोर्ट थियूं कनि। अल्ताफ बादशाह आहे कराची जो, अल्ताफ खे लहर न को लोॾो। इहे साॻिया आहिनि जिन चयो थे त लाड़काणे जे वज़ीर अज़म खे अदालतूं सज़ा ॾींदियूं, ॿियनि वज़ीर अज़मनि खे कुझु कोन थींदो। ही उहे स्टेटस को जा साॻिया माण्हू आहिनि जिन चयो पिए छा त चयो, जेके कॾहिं चवंदा आहिनि त एस्प्रिन खाइण सां तव्हांजो मज़हब मुतासिर थी वेंदो, जेके चवंदा पोलियो जा ड्रॉप्स न पीआरियो, पोलियो जे ड्रॉप्स पीआरण सां नामर्द थी वेंदव, जेके चवनि था त बाथरूम घरनि जे अंदरि अटैच बाथरूम न ठारायो, झंग खे इस्तेमालु कंदा रहो, झंग जे ख़्याल सां वञो, जिन चयो थे त आरसीसी कान हलंदी टीयर गार्डर विझो, ई साॻिया स्टेटस को जा हामी माण्हू आहिनि जिन चयो थे त मोबाइल फोन कोन हलंदा लैंड लाइनूं लॻायो, ही उहे साॻिया माण्हू आहिनि जेके चवंदा आहिनि नियाणियुनि खे न पढ़ायो, ऐं पोइ जॾहिं हुननि जूं नियाणियूं पढ़ी वेंदियूं आहिनि खानदान मां तॾहिं हुननि जा वारस थींदा आहिनि। चवंदा आहिनि अंग्रेज़ी में त डिफीट इज़ एन ऑर्फन एंड विक्ट्री हैज़ मैनी गॉड फादर्स, फतह जा सभु वारस आहिनि, विक्ट्री हैज़ मैनी गॉड फादर्स, ऐं शिकस्त यतीम हूंदी आहे, को धणी धोणी कोन थींदो आहे, पोइ जॾहिं फतह ईंदी आहे ही सभु वारिस थींदा आहिनि। ही तव्हांखे चवंदा त अकेला आहियो, तव्हां केरु कोन्हे, अयाज़ती पलिजा तोसां हज़ारे गाॾियुनि जा काफ़िला कोन्हनि, फलाणा उमेर बाब तोखे केरु थो पुछे, ओ फैरोज़ा तोसां गॾु केरी कोन्हे, ओ बैदल मसरूर लियाकत मीरानी रस्तनि ते हलो पिया, ओ अयाज़ती पलिजा मिडिल क्लास खे केरु कोन गॾु थींदो, वॾेरनि जूं कतारूं आहिनि, सभु मैनेज थियल आहिनि, प्रिज़ाइडिंग ऑफिसर ख़रीद थियल आहिनि, फलाणो ख़रीद थियल आहे, डीसी ख़रीद थियल आहिनि, एसपी ख़रीद थियल आहिनि, ही तव्हांखे डिॼारींदा। ही कुछ न कयो कमेटी, मतियूं मुझायो कमेटियूं, ही स्टेटस को जा हामी तव्हांखे चवंदा मारिजी वेंदो, अकेला आहियो तबाह थी वेंदो, ज़िंदगी वई हली, फलाणो हलियो वियो, फलाणो हलियो वियो, कुझु कोन थियो, सिंधी ईअं जो ईअं कुझु कोन थींदो। हुननि खे ॿुधायो असीं हलिया वरी शादी पोइ आउं अकेलो आहियां, क़ौमी आवामी तरीक़ा अकेली आहे छा, सिंध अकेली आहे छा, लखे करोड़े सालनि खां माण्हू विढ़ंदा आया आहिनि, ऐं दुनिया में तब्दीलियूं अकेलनि माण्हुनि आंदियूं आहिनि। दुनिया में वॾा जाइंट्स जेके हुआ से पहिरीं कमज़ोर हुआ, लावारिस हुआ, बेवस हुआ, माण्हू कोन हुआ, तॾहिं करे ॿुधायूं त बेमौत मुआ तो लाइ कुठा इंसान हज़ारे मान रुगो, हिन दुनिया में ये देस हुया नादान हज़ारे मान रुगो, जे राह अजल कंहिं वरती आ, हिन भूए कई बि भरती आ, ही धरती तोखे परती आ, मेहमान हज़ारे मान रुगो, अख सारी रात न झपकी आ, ऐं शबनम शबनम टपकी आ, जे बाख घुरे थी बख ते ज़िंदान हज़ारे मान रुगो, छो चंड असांखे रात छरे, ॾे चांदो कीअ जो ज़हर भरे, आ केॾो पोयूं पहर परे, हैरान हज़ारे मान रुगो, तूं चओ न कुछां, चओ हिननि खे जेके धमकियूं था ॾियनि, डिॼारीनि था ऐं चवनि था कुझु न थींदो, चवनि तूं चओ न कुछां, तूं चओ न लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे, ऐलान हज़ारे मान रुगो, ही दौर अयाज़ गुज़रणो आहे ऐं पंहिंजो वारो वरणो आहे, को ॿारण नेठ त भरणो आहे, इम्कान हज़ारे मान रुगो। जी असां